नाज़रीन, लाड़काणे जे पुराणे गोलीमार में मसीहाई कब्रिस्तान समेत केतिराई घर घिटियूं डिस्पोजल अमले जी लापरवाही सबब अञा ताईं बरसात जे पाणी जी लपेट में आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे लाड़काणे मां इशफाक अली सांडराणो। लाड़काणे जे पुराणे गोलीमार जे इलाइक़े में पब्लिक हेल्थ ऐं डिस्पोजल मशीन जे अमले जी लापरवाही सबब मसीहाई कब्रिस्तान समेत केतिरनि ई घरनि अॻियां बरसात जो पाणी 10 खां 11 ॾींहं गुज़रण बावजूद भी निकाल न थी सघियो। मसीहाई कब्रिस्तान में बिठल 4 खां 5 फुट पानी सबब कब्रुनि जी बेहुरमती थियण लगी, जॾहिं त घरनि ऐं घिटिन अॻियां जमा थियल पानी सबब केतिराई कमज़ोर घर ढहण जा ख़दशा वधी विया आहिनि। होॾां डिस्पोजल मशीन जे मोटर खे बिजली ते हलाइण बजाए डिस्पोजल जी बिजली डिस्पोजल ते ड्यूटी कंदड़ अमले जी मिली भगत सां गैर कानूनी तौर ते घरनि खे ॾिनी वञे थी। असांजे घरनि में जेको पाणी बीठो आहे, असांजे जॻहनि में जेको पाणी बीठो आहे, उहो असांखे तमामु नुक़सानु ॾेई रहियो आहे ऐं असांजे घरनि में अंदरि उहो घेरो करे रहियो आहे। हीअ जेकी मशीन आहे, इहा मशीन असांजो पाणी हल करे ई नथी सघे। मींहुं त वियो पर हाणे मींहुं नथी छॾे। हाणे इहो पाणी डेली निकालनि जो असांजे घर पे थो ॿोड़े, ईसाईं जे मुक़ामनि पे थो वहे। ई साइकिल आहे, हाणे त असां पाणी कढायूं जी 50,000 जो, पोइ पाणी खूह में हलाईंदासीं। हिकु नथा हलाइनि मोटर सॼे ॾींहं में कलाकु ॿ जॾहिं को स्पेशल लाइन सियाल साहिब वञी आहे, हिकु ॾींहुं इस्तेमालु न कई अथनि। मोटर ख़राबु आहे, घरनि लाइ बिजली आहे, उते ख़राबु न आहे। असां इहो मुतालबो कयूं त असांजे घर में पाणी थो अचे, असांजे घिटियुनि में पाणी आहे, नथा कढनि पाणी। डिपोसर वारा त जंहिंखे चवणो अथव तंहिंखे चओ, असां कंहिंखे चऊं? असां आख़िरकार सरकार खे चऊं न, असां कंहिंखे चऊं? असांजो केरु आहे ॿियो? हे पाणी पुठियां बीठो आहे, अॻियां पाणी बीठो आहे, बिजली हलाइनि था, असां ग़रीबनि जी बिजली कटनि था। चवनि था तारिक सियाल बिजली ॾिनी आहे, छो? असां काॾे वञूं ग़रीब? असां मच्छरनि पटिजूं था, असां कुआ वसे त कान त को असां पखो वठूं। बिजली स्पेशल ॾिनी वई आहे, उहो मोटर महीनो थी वियो आहे, बिजली वारो मोटर नथो हले, उहो ख़राबु लॻो पियो आहे। हले बि थी बिजली पर उन इस्तेमालु नथो कयो वञे। मशीन जेकी आहे 2 कलाक हले थी, 3 कलाक बंदि आहे। इहो असां ज़ुल्म आहे। ॾिसो पाण था पाणी अॻियां पोयां, हेॾो पंहिंजी परियां जाइ आहे, उन जाइ जे पोयां पाणी ॾिसो त हेॾो पाणी बीठो आहे, उहो पाणी नथो निकाल कयो वञे। हेॾो हे हज़ार आहे, सुबुह जो पाणी कढूं था त शाम जो वरी ॿुॾी थो वञे। हाणे ॾिसो था रोडनि तां पाणी चढ़ी आयो आहे। इहो सॼो हिन असांजे पाड़े में दीवारनि खे पंजर कहीं बिछायूं, दीवारियूं किरनि थियूं, गली में केॾो पाणी आहे। असांजे को बि हुक्मरान न आयो आहे हिनमहिल लाइ मुआल लाइ बचा बचड़ा पाण मज़दूर माण्हू सुभाणे जाइ रहे। केॾो असांजे लाइ आज़ार आहे, ताईं पंहिंजे पेट पालियूं जा जायूं ठाहियूं। ॿिए पासे डीसी लाड़काणे सां जॾहिं राब्तो कयो वियो त हिन को बि मौक़िफ़ ॾियण बजाए इहो जवाबु ॾिनो त मामले बाबति पब्लिक हेल्थ जे इंजीनियर खां पुछाणो कयो वञे। जेकॾहिं डिस्पोजल मशीन खे मिलियल बिजली गैर कानूनी तौर ते घरनि खे ॾियण जो सिलसिलो बंदि न थियो त इन सां हुकूमत खे माली तौर ते काफ़ी नुक़सानु थींदो। जॾहिं त मसीहाई कब्रिस्तान समेत पुराणे गोलीमार जे घरनि मां पाणी निकाल कयो वञे, न त कचनि घरनि जे किरण समेत इलाइक़े में वबाई बीमारियूं बि पैदा थी सघनि थियूं। कैमरामैन शहरियार अली ओडे सां गॾु इशफाक अली सांडराणो, आवाज़ TV न्यूज़ लाड़काणो।